इल्म सां प्यार मुंहिंजो कलम हथियार मुंहिंजो। अॼु असीं ग्रामर जो चोथों लफ़्ज़ पढ़ंदासीं फल। मां ग्रामर जा 3 लफ़्ज़ तव्हांखे सम्झाए चुको आहियां। अॼु असीं चोथों लफ़्ज़ फल पढ़ंदासीं वर्ब। फल छा आहे? फल जी लफ़्ज़ी माना आहे कम। फल उहो लफ़्ज़ आहे जेको जुमिले में हणण, करण, सहण, थियण, पवण वग़ैरह जे माना ॾेखारे उनखे फल चइबो आहे। मिसाल हणण जा लफ़्ज़ आहे, आहिनि, हू, हुआ, हूंदो, हुजे, हा वग़ैरह। ॿियो करण जा लफ़्ज़ कंदो, कंदा, कंदियूं, कयो, कनि था वग़ैरह। सहण जा लफ़्ज़ मारियो, कुठो, पाड़ियो, टोड़ियो, कीरियो वग़ैरह। पवण जा लफ़्ज़ पयो, पवंदो, पवंदा, पवनि था, पवे थो वग़ैरह। उमेद करे थी त अव्हांखे मुंहिंजो अॼु जो वीडियो पसंदि ईंदो। अव्हां इनखे लाइक कंदा, शेयर कंदा ऐं सब्सक्राइब कंदा। महिरबानी।